सीता रोड में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड जे सर झणान फार्म पारां हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में 69 ॾींहं बि फार्म जे सरवाण मशहूर मेमण जी अॻुवाणी में रैली कढी वई, जंहिंमें मशहूर मेमण प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समूह ऐं ॿिया शरीक थिया। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। नेशनल बैंक ब्रांच सीता रोड बंद करण वारे फैसले खिलाफ सीता सुरजान फार्म हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में 59 ॾींहं फोरम जे सरवाण मशहूर मेमून जी अॻुवाणी में रैली कढी, जंहिंमें मशहूर मेमून प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समूह, राना सरफराज अली राजपूत, शहजाद मेमून, साईं सरदार अली डंगर, बिलावल डंगर, मुबीन डंगर, कामरान सोलंकी ऐं अकबर खानज़ादो, आसिफ खानज़ादो, तौफ़ीक डंगर ॿिया शरीक थिया। इन मौक़े ते फोरम जे सरवाण मशहूर मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नेशनल बैंक ब्रांच सीता रोड जे कुझु मुलाज़िमनि जो आवाम सां वर्ता सही न हुयो। अकाउंट खोलणु, चेक बुक, ATM कार्ड ॾियणु, कर्ज़ वग़ैरह में 6 महीननि खां 1 साल ताईं आवाम खे रुलाईंदा रहिया। बिज़नेस वधाइण लाइ शहर जे हिकु बि वापारी सां राब्तो न कयाऊं। अहिड़ी सूरतहाल सबबि नेशनल बैंक ब्रांच सीता रोड लॉसिस में हली वई। मशहूर मेमून वधीक चयो त छुड़वाक मुलाज़िमनि खे सज़ा ॾियण बजाए शहरियुनि खां नेशनल बैंक जहिड़ी नेमत खसी पई वञे। हिन वधीक चयो त नेशनल बैंक मां वॾी उमिरि जा सवें पेंशनर, हाज़िर सर्विस मुलाज़िम, औरतूं ऐं मर्द पेंशन ऐं पघार हितां सहूलियत सां वठनि था। बैंक बंदि थियण सां इन सवें पेंशनर, हाज़िर सर्विस मुलाज़िमनि खे दादू, मेहर, खिरपुरनाथन शाह जी बैंकुनि में वञण में तमामु वॾी तकलीफ़ मां गुज़रणो पवंदो। इन करे वस वारनि खां घुरिजे त नेशनल बैंक ब्रांच सीता रोड बंदि करण वारो फ़ैसिलो वापसि वठी बैंक खे तबाह कंदड़ स्टाफ कढी महिनती अमलो मुक़ररु करे पेंशनर ऐं हाज़िर सर्विस मुलाज़िमनि में पखिड़ियल बेचैनी खे ख़तमु कई वञे। जी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।